भुट्छा में सिंधी, उर्दू ऐं पंजाबी ॿोलियुनि जे शाइर अमीन ओडिराई जी 19वीं किताब जी तक़रीब मुनक़िद कई वई आहे। हिकु ई वक़्तु सिंधी, उर्दू ऐं पंजाबी ॿोलियुनि जे शाइर अमीन ओडिराई जे 19वीं किताब नींद का शहर जे मुहूर्ती तक़रीब ऐं सिंधी उर्दू मुशाइरो जी तक़रीब आसफा अकेडमी हाई स्कूल ओडेरो लाल में मुनक़िद कई वई। इन मौक़े ते भलाई फाउंडेशन जे चेयरमैन इज़्ज़त अली बरमाणी चयो त ओडेरो लाल अदबी हवाले सां न रुगो पाकिस्तान बल्कि दुनिया जी कुंड कुड़छ में सुञातो वञे थो। हिन चयो त अमीन ओडिराई हिकु नंढड़े शहर खां ताल्लुक़ ज़रूरु रखे थो, पर हू वॾो नालो आहे। नारे वारे लेखक डॉक्टर अज़ीज़ टालपुर चयो त ओडेरो लाल में अदबी हवाले सां अमीन ओडिराई सां गॾु कमु कयो आहे। हिन चयो त अमीन ओडिराई पाकिस्तान में वॾी लेवल जो शाइर आहे, जंहिं हिकु ई वक़्तु 3 ज़ुबाननि में शाइरी करे पाण मञायो आहे। हिन चयो त अहिड़नि प्रोग्रामनि सां उर्दू, सिंधी, पंजाबी तोड़े पश्तून ज़ुबाननि मां नफ़रत ख़तमु थींदी।